पाकिस्तानी भारत चिकताण घटाइण ऐं ॾखण एशिया में अमनी सलामती बरक़रार रखण लाइ गॾिजी कमु कनि। अमेरिकी परॾी वज़ीर मार्को रूबियो जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं भारतीय परॾी वज़ीर जयशंकर सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल। अमेरिकी परॾी खाते जी तर्जुमान टेमी ब्रूस मास्टर मार्को रूबियो चयो त पाकिस्तान पहलगाम वाक़े जी जांच में सहकार करे ॿिन्ही अख़बारनि अज़म बरसायो त दहशतगर्दनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणणु घुरिजे। पाक भारत चिकताण ख़त्म करण लाइ आलमी बिरादरी सरगर्म। सऊदी अरब जे परॾी वज़ीर कुवैत ईरान ऐं तुर्क जे सदर तरफ़ां वेही ॻाल्हियूं करे मसइलो हल करण जो मशवरो। चीन जो चवणु आहे त पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती जे तहफ़ुज़ लाइ मुकमल हिमायत कयूं था। सिंध सरकार पारां माहौल दोस्त ईवी टैक्सी रिथा तहत शुरूआती तौर 100 टैक्सी रोडनि ते आणण जो फ़ैसिलो। सिंध जे सीनियर वज़ीर शहज़िल इनाम मेमन जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रिए ईवी टैक्सी मनसूबे बाबति इजलास। शहज़िल इनाम मेमन जो चवणु आहे त माहौल दोस्त टैक्सी सर्विस शहरी माण्हुनि लाइ आरामदाह सफ़र, नौजवाननि लाइ रोज़गार जा मौक़ा ऐं माहौलियाती आलूदगी घटाइण में मददगार साबित थींदी। औरतुनि लाइ ख़ासि ईवी पिंक टैक्सी पिणु शुरू कई वेंदी जंहिंजूं ड्राइवर तोड़े मुसाफ़िर औरतूं हूंदियूं। पीपल्स पार्टी मीरपुर ख़ास में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। शहीद बेनज़ीर भुट्टो स्टेडियम में जलसे जा इंतज़ाम मुकमल। जलसे के पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। सिंध जे ज़ियालजार स्टेडियम जो दौरो करे जलसे जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो। संदसि चवणु आहे त जलसे में 50,000 खां वधीक माण्हू शिरकत कंदा। हू सिंधु दरिया मां 6 त छा हिकु केनाल बि कढण न ॾींदा। सिंध सरकार मज़दूरनि लाइ घटि में घटि माहवार उजरत 37,000 रुपया मुक़ररु कई आहे। वॾे वज़ीर फराद अली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत मज़दूरनि जे हक़नि ऐं भलाई लाइ केतिरा ई क़दम कया। घरेलू मुलाज़िमनि समेत समूरनि मज़दूरनि जी रजिस्ट्रेशन मुहिम शुरू कई वई आहे। पीपल्स पार्टी शुरू खां वठी मज़दूर तबिके जी भलाई लाइ कमु करे पई। वॾे वज़ीर पारां शिकागो जे मज़दूरनि जे अज़ीम क़ुर्बानीनि खे भेटा पेश। सिंध समेत ॾेतोड़े परॾे में मज़दूरनि जो आलमी ॾियारो मल्हाए पियो वञे। रैलियूं, तक़रीबूं ऐं सेमिनार मुनक़िद करे मज़दूरनि जे आलमी ॾियारे जी अहमियत उजागर ऐं शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। कंदकोट में मज़दूर इतिहाद जे सिर ते अनाज मंडी खां घंटाघर चौक ताईं रैली। नसीराबाद में मेराण अदा यूनियन रैली कढी। मज़दूर अख़बारनि जो चवणु आहे त मज़दूर अदब उजरत ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। दोदापुर वेझो ॻोठ गुलाम रसूल आशारी में हथियारबंदनि जी फारिग में 2 नींगर ॿाहिरि मारिजी विया। हथियारबंदनि जी फारिग में नींगर पसंद ऐं ज़हीर अली गुरगेश क़तल थी विया। पुलिस जो चवणु आहे त फारिग में औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। कोट बंगलो वेझो नौजवान जो तशद्दुद थियल लाश। लिंक रोड वटां थियल नौजवान जे लाश जी सुञाणप अली खान रिड जे नाले सां थी। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान सुबुह जो घरां निकिरी वियो हो। संदन कंहिंसां बि दुश्मनी नाहे।
ऐं पन्या किल भरिसां मुसाफ़िर कोच कल्टी थियण सबबि बारड़ी समेत 2 ॼणा फोत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। सांघी में सीपैक ते कराची खां अलीपुर पंजाब ईंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। फौतियुनि में बारड़ी रहीमा, मोहम्मद हाशिम ऐं औरत जी सुञाणप न थी। हादसे बाद फौतियुनि जा लाश ज़ख़्मी पनो वाकिल ऐं सखर अस्पताल मुंतक़िल।